अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। इंडोनेशिया जो सदर पाकिस्तान जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां आजियां एकी तोबनि जी सलामी। परडी खाते जे तर्जमान मूजिब इंडोनेशियन सदर सियासी ऐं अस्करी क़यादत सां मुलाक़ात कंदो। वापारी, सीड़पकारी, दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। गवादर ऐं गिलगित बल्तिस्तान में बिजली जा मनसूबा लगाइण जी मंज़ूरी। पावर सेक्टर में सुधारनि जे हवाले सां वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त गवादर पोर्ट सिटी खे बिजली जी फ़राहमी वारनि मनसूबनि ते कमु शुरू कयो वञे। गिलगित बल्तिस्तान में सोलर प्रोजेक्ट ते फौरी तौर अमल दरामद शुरू कयो वञे। वज़ीर आज़म पारां सनअतनि खे इलाइक़ाई ऐं बैनुल अक़वामी मयार मूजिब बिजली फ़राहम करण जी हिदायत। पाकिस्तान लाइ IMF जे एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। ज़रियनि मूजिब पाकिस्तान लाइ $1 अरब 20 करोड़ डॉलर किस्त जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तान ऐं IMF विच में 14 अक्टूबर ते स्टाफ लेवल मुआहिदो थियो हो। ममलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त पेशावर जलसे में इदारनि मथां इल्ज़ाम लगाया विया। फ़ौज ऐं सरबराह ते तनक़ीद कंदा त इदारो केसिताईं ख़ामोश रहंदो। DGISP ॻाल्हियूं मुहावरे तौर कयूं। पेशावर जलसे साबित कयो त ही उहे ई आहिनि। पंहिंजे बयान में तलाल चौधरी वधीक चयो आहे त हाणे ही अटियाला जेल ॿाहिरां तमाशो करे ॾेखारनि कैदियुनि लाइ ख़तरो बणिजंदा त हुन खे उते रखंदासीं जिथे महफ़ूज़ हुजे। इतलात वारे वज़ीर तहरीक इंसाफ़ खे दुश्मन जी सोल्तकार करार ॾेई छॾियो। अता तारड़ चयो आहे त 9 मई ते PTI खे शिकस्त ॾिनी। 10 मई ते भारत खे हारायो। बानी PTI चाहियो थे त मुल्क जो ॾेवालो निकिरी वञे। ही 190 मिलियन पाउंड जो धाड़ो हणण ते जेल में आहे। मेड़ाके खे किताब कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त मईशत बहितर थियण में फील्ड मार्शल जो किरदार आहे। दुश्मन मथां चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जो ख़ौफ़ तारी आहे। रावलपिंडी में कलम 144 तहत पाबंदियुनि में 10 दिसंबर ताईं वाद। जलसनि जुलूसनि रैलियुनि ऐं कंहिं बि तरह जे इज्तिमा ते पाबंदी लागू। ज़िले इंतज़ामिया जो चवण आहे त पाबंदियुनि में वाद जो फ़ैसिलो अमन अमान सूरतहाल खे नज़र में रखंदे कयो वियो आहे। नए कानून ऐं ॻरे ॾंड ख़िलाफ़ सॼे मुल्क में ट्रांसपोर्ट सरापा एहतजाज। लाहौर ऐं रावलपिंडी समेत पंजाब जे समूरनि शहरनि में ट्रांसपोर्टरनि जी हड़ताल। गाॾियूं बीहारे छॾियूं। शहर अंदरि ॿियनि सूबनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रांसपोर्ट बंदि। मुसाफ़िर परेशान। एसोसिएशन तरफ़ां तरमीमी ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो। एहतजाज तेज़ करण जो चिताओ। हैदराबाद जा ट्रांसपोर्टर बि एहतजाज में शामिल हड़ताल करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नींगरी ऐं औरत समेत 4 ॼणा क़तल। मदेजी में बाईपास भरिसां होटल ते हथियापननि जी फायरिंग। वाटेड़ू नींगरी पारस जतोई ऐं रिटायर्ड फ़ौजी लियाकत उजड़ मारिजी विया। 1 ॼणो ज़ख़्मी। जैकाबाद जे ॻोठ सोराब जखराड़ी में नौजवान अब्दुल रहीम कांगियो गोलियूं हणी क़तल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मीर जान जखराणी पंहिंजी वेगी माउ सां काढ़े मड़ी नौजवान खे क़तल कयो आहे। बाखराणी जे कचे में बुरड़ा बिरादरी जे धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां जहिड़ो। फायरिंग में अली ॾिनो बुरड़ो मारिजी वियो। नौजवान नदीम बुरड़ो ज़ख़्मी। ठठे वेझो घर जी भिति किरण सबबि निंड पियल 2 मासूम भाउर दबजी फ़ौत। पीर पठो में ॻोठाणे इमाम बख्श ख़ासकेली जे घर जी कमज़ोर भित ढही पई। विरांडे में सुतल 10 वरनि जो अशरफ ऐं 7 वरनि जो मोहम्मद अब्दो ख़ासकेली दबजी फ़ौत थी विया। संदन 5 वरनि जी भेण नौरीन सख़्त ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। वाक़िबात घर में कोहराम। सिंधी सकाफ़त दिहाड़े जो तारीख़ी जश्न। शहर शहर रैलियूं। धरती झूमी पई। मेरान टीवी जे सॾ ते सिंध जे वस्ती वाहन ईद जा मंज़र। सकाफ़त जा रंग जरकी पिया। हैदराबाद मिर्पखा सखर लाड़कानी ऐं बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। धरती धड़ियनि पारां अजरक टोपियूं पहिरे ऐं पटका ॿधे पंहिंजी शाहूकार सकाफ़त खे भेटा पेश। कराची प्रेस क्लब खां सकाफ़त दिहाड़े जी मुख्य तक़रीब। सिंधी माण्हुनि जो समुंड उथली पियो। अहमद मुग़ल ताज मस्तानी सुमेरा नाज़ सदाम राजपण ऐं ॿियनि फ़नकारनि माण्हू झुमाए छॾिया। सकाफ़त सां मोहबत ॾोह बणिजी वियो। कराची इंटरनोडाम में 450 खां वधीक धरती धड़ियनि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल। कराची में सकाफ़ती रैली कढण ते 300 खां वधीक माण्हुनि मथां सदर थाणे ते FIR दाख़िल कई वई। ATC ड्यूटी अटकाउ ऐं मिल्कियतनि खे नुक़सान पहुचाइण जा कलम शामिल। टनोजाम में पुलिस ज़रे यूनिवर्सिटी जे 115 शागिर्दनि मथां केस दाख़िल करे छॾियो। आकाश कल्होड़ो, बरकत तुनियो, उस्मान मेमण, गुलाम रज़ा बंगलानी
अजमल लाशारी ऐं ॿिया नामज़द।